योगा करें योगासन समझे पहिरियों छा थे हथ जो तो जोड़ी बाबा मूंखे आज्ञा ॾियो त मां सावरे वञा सावरे ने बच्चा हेड़ी कुटिया छॾे करे समझे शिविर छॾे करे तूं सावरे में ॿुध सासरा थींदा आहिनि 2 दिन का आसरा समझे सासरा 2 दिन का आसरा न वञ भाउ ते जेसि ताईं हूंदे ससु तेसि ताईं मिलंदे रस जे बची सहुरो त पवंदे खोरो ॿुधी छॾे साली एक हाथ से न बजे ताली साला केमल बि ॾियारीनि घर खे ताला समझे न्याणा केमल बि कंदे ठा छिकिन वियाणा ई मुंहिंजा वचन ॿुधी छॾ समझे बाबा मां न वंदुमि हिते ऐं नुंहुं थींदी आहे घर जी सूंहुं समझी मां न वंदुमि बाबा ही ॿ कर मुंहिंजा ध्यानु कजांइ न वञे हाणे सावरे न न मां हिते वेठो आहियां वे कुटिया में योगा कराईंदोमांव तोखे वजन घटाइणो आहे हिते पंहिंजो हा त पोइ छा आहे अॼु योगा करायूं कपालभाति करायूं तोखे जल्दी वजन घटाइणो आहे उन लाइ कहिड़ो आसन कयूं कुत्ताबाती कराइनि कुत्ताबाती हा उहो सॼो छा आहे गैस लीक थींदो आहे कुत्ताबातीअ में कुत्ते वांगुरु विहनि हा हलो हुते कुत्ते वांगुरु वियो